अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराए छार जेडीओ न्यूज़ है वज़ीर नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था। एके डायरी जी नवाब शाह सकरंड रोड जे सिम नाले स्टाफ भरसां ॻोठ आशिक किरियो में वेठल हारियुनि खे ज़बरदस्ती लॾाइण लाइ ज़मींदार गुलाम कादर जतोईअ पारां घरनि खे ॿाहिरि साड़ियो वियो। उन सिलसिले में मुतासिर ॻोठाणनि मियां बख़्श निंदवाणी, जानब अली ऐं प्यार अली ॻोठ में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त वॾेरो गुलाम कादर जतोई असांखे ॻोठ मां ज़बरदस्ती लॾाइण लाइ 20 खां वधीक हथियार बंद साण करे असांजे घरनि खे ॿाहि ॾिनी, जॾहिं त साॻे वॾेरे 2 साल अॻु असांजे भाउ माशूक निंदवाणीअ खे क़त्ल कयो, जंहिंजो असां वॾेरे खां फ़ैसिलो घुरूं था त उहो असांजे घरनि खे बाहियूं ॾिए थो, असांखे ॻोठ मां लॾणु चाहे थो ऐं कूड़ा केस दाख़िल करे थो। हिननि DIG SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त वॾेरे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़। घर गुलाम कादिर जतोई साड़े तो साड़े विया आहिनि। असांखे पुलिस खां कोर्ट खां तहफ़ुज़ खपे। असांजो अज़ीज़ माशूक निंदवाणी जो 2 साल अॻु में मारायो वियो आहे। गुलाम खे पाकिस्तान में वेठा आहियूं, असांजा रस्ता बस्ता सभु बंदि कयो वेठो। पुलिस SP तनवीर पुनियो सपोर्ट ॾे।